Welcome to Sin Software Studio. This is Sahil Chandiya. So अॼु असांजो जेको नेक्स्ट वीडियो था सिखूं उन में असां कुझु फार्मूला आहिनि जेके फार्मूला असां जीअं एक्सेल में असां कुझु सिखिया हुयासीं हाणे बि असां अॻिते कुझु सिखूं था जेके असांखे एक्सेल जे वधीक असांखे इंफॉर्मेशन ॾींदा जिन जे थ्रू असां पंहिंजो ऑफिस जो कमु ईज़ीली करे सघूं था। हिकु तव्हांखे मां रिक्वेस्ट कंदुसि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो त जीअं असांखे सपोर्ट थिए असांखे सपोर्ट कयो असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन ते क्लिक कयो जीअं तव्हांखे सभ खां पहिरियां तव्हां वटि असांजो वीडियो जॾहिं बि असां अपलोड कयूं तव्हां वटि पहुची वञे। लेट्स सी असां अॻिते वधूं था जेके नेक्स्ट आहिनि कहिड़ा उन जा एक्सेल जा फार्मूला। त सभ खां पहिरियां ही कुझु फार्मूला असां लिखिया आहिनि ही सभु असां क्लियर कंदासीं जेके बि ही फार्मूलाज़ आहिनि ही असां आज कंप्लीट कंदासीं इंशाल्लाह। त सभ खां पहिरियां आहे करेक्टर ऐं कोड असां जॾहिं बि कंप्यूटर में डेटा ॾींदा आहियूं त ही कोड ऐं करेक्टर जा इस्तेमालु थींदा आहिनि। कीअं थींदा आहिनि जीअं फॉर एग्जांपल असां ए था लिखूं त इन जो कोड असांखे कीअं थो नज़र अचे ऐं ही ए आहे फॉर एग्जांपल हेॾां असां बी लिखी आहे सॉरी नंढी वॾी ABC जो हर कंहिंजो अलॻि अलॻि कोड ॾिनल हूंदो आहे। ठीकु आहे अगरि असां हिन जो कोड ॾिसणु चाहियूं ए जो त असां छा लिखंदासीं कोड लिखंदासीं हिन जे लाइ कोड ब्रेकेट स्टार्ट असां ही ए खणंदासीं ब्रेकेट ओवर मीन्स के जेके हुन जा कोड्स कंप्यूटर कीअं उन्हनि खे कन्वर्ट कंदो आहे उन जी मदद सां एंटर कंदासीं। ॾिसो ए इज़ इक्वल किंजे थी वियो 97। अगरि बी जो ॾिसूं त उन जे लाइ बि साॻे तरीक़े सां छा लिखंदासीं कोड ब्रेकेट स्टार्ट असां बी खणंदासीं बी खणण खां पोइ ब्रेकेट ओवर एंटर कंदासीं उन जो कोड। ईअं तरीक़े सां अगरि सी हूंदो त डेफिनेटली 99 हूंदो ईअं हुनजो वधंदो ईंदो। त जेका नंढी वॾी ABC हूंदी आहे हुन में डिफरेंस हूंदो आहे। असां साॻे तरीक़े सां हिन जो कोड लिखूं ब्रेकेट स्टार्ट असां ए खयोंसीं त हिन जो कोड ॾिसण लाइ ब्रेकेट ओवर एंटर ॾिसो 65 यानी कि ए इज़ इक्वल टू 65। अगरि असां ॾिसूं कोड बी जो त डेफिनेटली उहो कहिड़ो थी वेंदो 66। अगरि फॉर एग्जांपल असां लिखियो आहे हिते ज़ेड असां हिन जो कोड ॾिसणु चाहियूं त कीअं ॾिसंदासीं इज़ इक्वल असां कोड न लिखंदासीं हाणे असां CHAR लिखंदासीं यानी कि वही जेको असां लिखियल आहे हिते करेक्टर त ए खणंदासीं ब्रेकेट ओवर एंटर सॉरी इज़ इक्वल अच्छा हिन जो कोड असां लिखियोसीं ठीकु आहे असां हिन जो इज़ इक्वल असां लिखंदासीं कोड ब्रेकेट ओवर असां हिन खे खयोंसीं त हिन जो कोड अची वेंदो पर जेकॾहिं असां लिखियो आहे वॾी ज़ेड हिते त हिन जो असां कीअं ॾिसंदासीं इज़ इक्वल टू असां लिखंदासीं अच्छा सॉरी असां था लिखूं हिते 90 ठीकु आहे असां 90 खे ॾिसण था चाहियूं त असां छा लिखंदासीं हिते करेक्टर CHAR ब्रेकेट ओवर असां 90 खणंदासीं ब्रेकेट ओवर कंदासीं एंटर कंदासीं त उहो ॾिसो ज़ेड वॾी मीन्स के असांजो करेक्टर ऐं कोड हिन जे लाइ इस्तेमालु थींदो। उन खां पोइ आहे काउंट असां हिननि खे काउंट करणु चाहियूं असां करे सघूं था। पोइ काउंट करण लाइ असां छा कंदा आहियूं इज़ इक्वल लिखंदासीं काउंट ब्रेकेट स्टार्ट असांजे वैल्यू सिलेक्ट कयासीं ॾिसो 4 खया आहिनि ब्रेकेट ओवर एंटर 0 अची वियो मीन्स के जेको करेक्टर हूंदो उन्हनि खे काउंट न कंदो जेको डिजिट हूंदो उहो काउंट थींदो। ॾिसो हिन ते असांखे डिजिट लिखिया आहिनि त 1 थी वियो। अगरि असां हिते डिजिट था लिखूं ॾिसो हिते थी असां था चऊं हिननि मां फॉर एग्जांपल काउंट ए टेक्स्ट जेकॾहिं असां नंबर खे काउंट करणु चाहियूं त पोइ असां छा लिखंदासीं काउंट ए लिखंदासीं ॾिसो कहिड़ियुनि शयुनि खे थो काउंट कराए ॾेखारे ब्रेकेट ओवर एंटर ॾिसो 4 मीन्स के जेके बि हूंदा काउंट ए मीन्स काउंट ऑल जेका बि डेटा आहे उन्हनि सभिनी खे अगरि मख़सूस टेक्स्ट खे काउंट करिणो आहे त उहो करे ॾेखारींदो ऐं अगरि असां चऊं टेक्स्ट खे करणु चाहे त उहो असांजो काउंट सां काउंट करे ॾेखारींदो ॿिन्ही सां। उन खां पोइ आहे अगरि असां काउंट ब्लैंक करणु चाहियूं जीअं ॾिसो सेल फिल थियल हिननि खे असां काउंट ब्लैंक करणु चाहियूं त पोइ असां काउंट ब्लैंक लिखंदासीं ब्रेकेट स्टार्ट असां हिननि खे फॉर एग्जांपल ॾिसो ही 3 खया आहिनि हिकु हुनजो ब्लैंक आहे बाक़ी हू ख़ाली आहिनि सॉरी टेक्स्ट फिल थियल आहे ॾिसो 1 अगरि हिननि खे असां डिलीट था कयूं त उहो डिलीट साॻी हिते 2 अची वेंदा मीन्स के काउंट ब्लैंक। उन खां पोइ मैक्सिमम मिनिमम असां चेक करणु चाहियूं त हिननि मां वॾो कहिड़ो आहे नंढो कहिड़ो आहे फॉर एग्जांपल ॾिसो इज़ इक्वल असां लिखूं था MAX मैक्सिमम ब्रेकेट स्टार्ट असां ही खयोंसीं ए कामा ॾिनीसीं ऐं तव्हां 4 खयोंसीं ब्रेकेट ओवर कयोसीं एंटर ॾिसो 4 मैक्सिमम वैल्यू आहे। अगरि मिनिमम ॾिसणु चाहियूं त पोइ असां छा कंदासीं इज़ इक्वल असां लिखंदासीं छा मिनिमम ब्रेकेट स्टार्ट असां छा खणंदासीं ए खयोंसीं कामा वरी खणंदासीं छा 4 खणे ब्रेकेट ओवर एंटर त कहिड़ो थी वियो मिनिमम हुनजो वैल्यू 2 आहे मीन्स के हुनखे 2 ॾेखारींदो। उन खां पोइ आहे
लेंथ कहिड़ी हूंदी उहा लेंथ काउंट करण जे लाइ असां इस्तेमालु कराईंदा आहियूं कंहिंजी मदद सां, यानी कि को बि वर्ड आहे, फॉर एग्जांपल असां लिखियो आहे हिते कंबर, असां हिन जी लेंथ ॾिसणु चाहियूं, असां इज़ इक्वल असां लिखंदासीं लेंथ ब्रैकेट स्टार टेक्स्ट खईंसीं ब्रैकेट वर, उन जा जेके लेटर्स हूंदा उन्हनि खे काउंट करे ॾेखारींदो। ठीकु आहे, असां था चऊं इन मां हिकु हिकु लेटर अलॻि अलॻि करे रखूं, कंबर मां जेको लेटर ॿ आहिनि पहिरियां उहे असां कढूं, पोइ असां छा कंदासीं लेफ्ट ब्रैकेट स्टार्ट असां कंबर खयोंसीं, कामा कहिड़ा खणणा आहिनि 2 खणणा आहिनि असांखे, ब्रैकेट ओवर एंटर कंदासीं त असांजा उहे 2 अची वेंदा के। अगरि असां चवंदा मिड मां एम खणणी आहे त पोइ असां छा कंदासीं MID मिड लिखी ब्रैकेट स्टार्ट असां के कंबर वारो जेको खणंदासीं, कामा घणा खणणा आहिनि 1 खणणो आहे। ठीकु आहे, 1 खयोंसीं, स्टार नंबर किथां खां थिए मीन्स थर्ड खां घणा खणे 1 खणे ब्रैकेट ओवर, मीन्स के लेटर टेक्स्ट खईंसीं, टेक्स्ट खां पोइ किथां खां असां लेटर खणे 3 खां घणा खणे 1 खणे एंटर त एम अची वेंदी, यानी कि मिडल वारो। उन खां पोइ असांखे चवंदा राइट खां बि खणणु चाहियूं, फॉर एग्जांपल इज़ इक्वल असां छा कंदासीं राइट, ठीकु आहे, राइट ब्रैकेट स्टार्ट असां कंबर खयोंसीं, कामा किथां खणे करेक्टर राइट साइड खां कहिड़ा खणे 2 खणे, चलो 3 खणे, ठीकु आहे, ब्रैकेट ओवर एंटर। ठीकु आहे, ॿियो असां सिखियोसीं कॉन्केटिनेट, जेको उन्हनि खे कंबाइन कराए ॾेखारे कंहिं बि वैल्यू खे, जेको असां अॻ में सिखियोसीं कॉन्केटिनेट। उन खां पोइ आहे इवन एंड ऑड, असां ही जेके वैल्यू था लिखूं, फॉर एग्जांपल ही इवन आहे, ही ऑड आहे, सॉरी ही इवन एंड ऑड असां ॾिसूं था त उन्हनि खे काउंट करण लाइ असां कीअं कंदासीं, असां इवन इज़ इक्वल ऑड लिखंदासीं ब्रैकेट ओवर स्टार्ट, ही ॾिसो छा आहे अगरि इवन हूंदो त उनखे ऑड करे ॾेखारींदो, अदरवाइज़ उहो सेम ई अची वेंदो, ॾिसोसि उनखे ऑड करे ॾेखारे। अगरि असां ऑड था कयूं, फॉर एग्जांपल असां 1 खे था खणूं, उहो असांखे ऑटोमेटिक 1 ई ॾेखारींदो। अगरि असां इवन लिखंदासीं ब्रैकेट स्टार्ट ऐं 2 खणंदासीं ब्रैकेट ओवर त असांखे उहो 2 ई ॾेखारींदो। इट मीन्स जेको फार्मूलो हुयो उहो असांजो इवन एंड ऑड लाइ इस्तेमालु। उन खां पोइ एग्ज़िट मीन्स के कंहिं बि वैल्यू खे असांखे एग्ज़िट करे ॾेखारे, ठीकु आहे, ब्रैकेट स्टार्ट असां टेक्स्ट था खयूं, यानी कि ॿई हिकु जहिड़ा आहिनि या न आहिनि उहे असांखे ॿुधाईंदो। कंबर खयोंसीं ऐं असां के खयोंसीं, ठीकु आहे, ब्रैकेट ओवर, जेकॾहिं ॿई हिकु जहिड़ा मुशाबित रखंदा त ट्रू ईंदो, अदरवाइज़ फॉल्स ईंदो। ॾिसो अगरि फॉर एग्जांपल असां हिते लिखूं था कंबर ॿियो बि, ठीकु आहे, हाणे असां हिननि खे छा था कयूं इज़ इक्वल असां छा लिखंदासीं एग्ज़ैक्ट ब्रैकेट स्टार्ट असां कंबर खयोंसीं, कामा ऐं ही बि कंबर खयोंसीं ब्रैकेट ओवर एंटर, त हुनजो ट्रू अची वेंदो, मीन्स त जेके ॿई हिकु जहिड़ा हूंदा, ॾिसो ॿई कंबर सेम आहे त उहो असांजो सेम ई अची वेंदो। उन खां पोइ आहे पावर, अगरि असां वैल्यू जीअं मैथ्स में ॾींदा आहियूं पावर, त उहो पावर कीअं असांजो कमु कंदो आहे, लेट्स सी इज़ इक्वल असां पावर लिखंदासीं ब्रैकेट स्टार्ट असां ॾिनोसीं 10 कामा 2 ॾिनासीं, मीन्स के 2 पावर त केतिरो थींदो 100 थींदो। ॾिसो पावर ॾींदासीं त 100, सेम तरीक़े सां असां ईअं फार्मूला ॾींदा वेंदासीं त असांजा उहे चेंज थी वेंदी। उन खां पोइ फॉर एग्जांपल असां त चऊं था ही नंबर आहे, ही टेक्स्ट आहे, जेकॾहिं असां ॾिसो फॉल्स ते था खणूं इज़ नंबर ब्रैकेट स्टार्ट असां ही टेक्स्ट खईंसीं ब्रैकेट ओवर, अगरि ही टेक्स्ट हूंदी त न थींदो, अगरि सॉरी नंबर आहे त असांजो ट्रू अची वेंदो, अदरवाइज़ फॉल्स अची वेंदो। ॾिसो फॉल्स, अगरि फॉर एग्जांपल इज़ नंबर था खणूं असां त उहो असांखे ट्रू ॾेखारींदो, ब्रैकेट ओवर एंटर, ॾिसो ट्रू। अगरि असां कयूं इज़ टेक्स्ट ब्रैकेट स्टार्ट असां खयोंसीं ही ब्रैकेट ओवर एंटर त फॉल्स, अगरि असां इज़ टेक्स्ट था खणूं त पोइ असांखे वैल्यू छा ईंदो ट्रू अची वेंदो। ॾिसो असां कंबर खयोंसीं ब्रैकेट ओवर एंटर कंदासीं त ट्रू अची वेंदो। उन खां पोइ इवन एंड ऑड ॾिसूं, जीअं असां अॻ में बि ॾिठोसीं त इवन ऑड ॾिसी सघूं था, असां उन खां कंफर्म करण लाइ इज़ इवन था लिखूं ब्रैकेट स्टार्ट असां ॾिसो फॉर एग्जांपल 2 इवन आहे ब्रैकेट ओवर एंटर, ॾिसो ट्रू। अगरि जेकॾहिं असां ॾिसूं था इन्हनि खे इज़ इवन ब्रैकेट स्टार्ट असां खयोंसीं 3 त उनजो फॉल्स असांखे ॾेखारींदो। ॾिसो सेम तरीक़े सां जे इज़ ऑड कंदासीं ब्रैकेट स्टार्ट त असां ऑड में 2 खयोंसीं एंटर कंदासीं त फॉल्स ॾेखारींदो, ऐं अगरि असां इज़ ऑड था खणूं ब्रैकेट स्टार्ट असां 3 खयोंसीं ब्रैकेट ओवर कयोसीं एंटर कंदासीं त ट्रू अची वेंदो। उन खां पोइ रो एंड कॉलम खे ॾिसण जे लाइ असां रो ऐं कॉलम खे इज़ इक्वल रो ही काउंट कराईंदो, छा कंदो असां फॉर एग्जांपल हिन खे था ॾिसूं त हुनजी जेका एरिया आहे उहा कहिड़ी हूंदी उहो असांखे ॿुधाईंदी, यानी कि 9 आहे। 9 कहिड़ी आहे ॾिसो ही कंबर वारी
9 आहे वाकई रो असांजी ॾिसो हिन असां सिलेक्ट करे उहो ही ॾिसो हिते असांखे सिलेक्ट करे ॾेखारे थो ठीकु आहे उन साॻे तरीक़े सां असां कॉलम खे बि ॾिसी सघूं था कॉलमनि लिखी ब्रैकेट स्टार्ट असां फॉर एग्जांपल हे क्यू आर रखियोसीं ब्रैकेट ओवर एंटर कंदासीं असांखे 17 तव्हां काउंट कयो त जेको क्यू आहे उहो 17 नंबर ते आहे उन खां पोइ रोज़ एंड कॉलम्स यानी कि मल्टीपल जेके शयूं उन्हनि खे काउंट करण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि रोज़ एंड कॉलम्स ॾिसो असां छा कंदासीं इज़ इक्वल रोज़ लिखियोसीं हू ख़ाली रो हुयो ही रोज़ आहे असां ॾिसो रोज़ कहिड़ी था खणूं 3 खणीसीं ब्रैकेट ओवर उन्हनि खे काउंट करे ॾेखारींदो ॾिसो 3 साॻे तरीक़े सां जेकॾहिं असां कॉलमनि था कयूं त सेम उहो ई असां सिलेक्ट कंदासीं रेफरेंस ॾींदासीं कॉलमनि खे ॾिसो घणा कयासीं 1 2 3 4 ब्रैकेट ओवर एंटर कंदासीं त उहे असांजो 4 मीन्स के जेतिरा बि उहे अची वेंदा उन्हनि खे काउंट कराए ॾेखारींदो त असां कहिड़ा कहिड़ा सिलेक्ट कयासीं रोज़ यानी कि 17 अरिड़हं उन खां पोइ असां ॾिसंदासीं हावर अगरि फॉर एग्जांपल असां जीअं अॻ में सिखियो होसीं नाउ जीअं प्रीवियस वीडियोज़ में असां सिखियो होसीं नाउ ब्रैकेट स्टार्ट ब्रैकेट ओवर एंटर टाइम अची वियो हाणे असां चवंदा इन मां सभिनी मां अलॻि अलॻि कढूं हावर बि कढूं कलाक बि कढूं मिनट्स बि कढूं ऐं सेकंड्स बि कढूं ठीकु आहे पोइ उन जे लाइ असां छा कंदासीं इज़ इक्वल हावर लिखंदासीं ब्रैकेट स्टार्ट असां इहे तां खणंदासीं जेके बि कलाक हूंदा उहे असांखे कढी ॾेखारींदो एंटर कंदासीं ॾिसो 3 अगरि असां मिनट्स बि कढूं त साॻे तरीक़े सां मिनट्स ब्रैकेट स्टार्ट असां इहे खणंदासीं ब्रैकेट ओवर एंटर कंदासीं शायदि स्पेलिंग में भी ग़लति हुजेसि ठीकु आहे ब्रैकेट स्टार्ट मिनट असां ही खणंदासीं ब्रैकेट ओवर एंटर ॾिसो मिनट उन खां पोइ सेकंड्स न लिखंदासीं जस्ट सेकंड लिखंदासीं हितां खणंदासीं जेका बि जेतिरा बि सेकंड्स हलियल हूंदा उहे असांखे हिते शो कराईंदो होप के तव्हांखे हीअ सभु शयूं बेसिक फार्मूला हुया ऐं कुझु जेके बि अॻिते हूंदा उहे अॻिते बि असां सिखंदासीं जेके असां बिट बाय बिट था सिखंदा अचूं उहे तव्हांखे होप त सम्झ में ईंदियूं वेंदियूं अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर ऐं लाइक कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां असांजे वीडियोज़ खे शेयर कयो ऐं असांखे सब्सक्राइब कयो चैनल खे थैंक यू फॉर वॉचिंग